हाणे रुकंदासीं गंबड़ में बदफ़ैली खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयल नीगर मुज़म्मिल कोरी जे मामले जो केस दाख़िल कयो वियो आहे। गंबड़ ऐं हिंगोर जा पुलिस नीगर मुज़म्मिल कोरी खे क़त्ल कंदड़ जवाबदार नाशाद कोरी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त गंबड़ में बदफ़ैली खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयल नीगर मुज़म्मिल कोरी जे मामले जो केस दाख़िल कयो वियो आहे। गंबड़ ऐं हिंगोर जा पुलिस नीगर मुज़म्मिल कोरी खे क़त्ल कंदड़ जवाबदार नाशाद कोरी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदार नाशाद कोरी ॾोह जो एतराफ़ कयो आहे, इहो चवणु आहे पुलिस जो। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे गंबड़ मां बदफ़ैली खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयल नीगर मुज़म्मिल कोरी जे मामले जो केस दाख़िल कयो वियो आहे। गंबड़ ऐं हिंगोर जा पुलिस नीगर मुज़म्मिल कोरी खे क़त्ल कंदड़ जवाबदार नाशाद कोरी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार नाशाद कोरी ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं किशोर कुमार खां। जी किशोर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी किशोर, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 3 ॾींहं अॻु हिंगोर जा 10 क्लास जो जेको शागिर्द आहे नीगर मक़तूल मुज़म्मिल जेको आहे उनखे मुबैना तौरु ज़ाती बाद जेको क़त्ल करण वारो वाक़ियो आहे उन जे जवाबदार जी गिरफ़्तारी बाद जेको आहे गंबड़ जे DSP ऐं हिंगोरजा जे ऐं गंबड़ जे SHO पारां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे। उन में जवाबदार आहे निशाद कोरी। उन पारां जेको आहे ॾोह जो एतराफ़ कंदे इहो पिणु ॿुधायो आहे त हुन इहो ॾोह कयो आहे। उन खां पोइ जेको आहे पुलिस वधीक जेको उनखे तफ़्तीश लाइ रिमांड में वरितो आहे ऐं वधीक तफ़्तीश करण बाद ऐं मेडिकल रिपोर्ट बाद जेको आहे वधीक उन जी रिपोर्ट जारी कई। ठीक है, वॾी महिरबानी आहे तव्हांजी।